बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंधी लेक्चरशिप के हवाले से अॼु तारीख़ 5 अप्रैल 2024 ते पेपर वरितो हो। उन पेपर के हल करूँ था। सवाल नंबर 1 है, मखदूम बिलावल जो तैलुक़ तसव्वुफ़ के कहिड़े सिलसिले से हो। इन जो सही ऑप्शन है ए, दौलत दरिया ख़ान सिंध के कहिड़े समय हुक्मरान जो वज़ीर हो। सही ऑप्शन है जाम निज़ामुद्दीन। ये दौलत दरिया ख़ान जो सवाल है यो समा दौर से वाबस्तगी है। इन सवाल से समा दौर जो मूँ वीडियो ठाही हुई जैमें तकरीबन 4-5 सवाल लगा। इस्माइली मुबलगन के कलाम के कोठजे थो, गनान कोठजे थो। मीर अब्दुल हुसैन सांगी गज़ल जो शायर हो। खीरथर जबल के काछे जा मानू अच्छो जबल सॾींदा आहिनि। किंजर लफ़्ज़ जी माना है घणाई। हेठन आलमन मां कंहिं लोक अदब जे सभिनी सिन्फ़नि ते तहक़ीक़ी कमु कयो आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच। किताब सिंधी गज़ल जो असर कंहिंजी तसनीफ़ है। ही PhD जो मौज़ू है अयाज़ कादरी जो। तू हली हाँ तो वधीक फ़ाइदो थी आ। ही सीवो जो को है वो शर्ती है। शाह साईं नूरी जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। सुर कामोड़ में कयो आहे। तहक़ीक़ जो फ़न किताब हेठिन मां कहिड़े लेखक जी तसनीफ़ है। ग़ुलाम हुसैन पठान जो है। काज़ी कादन जो कलाम भारत मां कहिड़े अदीब ॻोल्हे लधो। हीरो ठाकुर। लोक अदब जी कहिड़ी सिन्फ़ में पा थंब कम ईंदा आहिनि। सही ऑप्शन है डी गुजारत। मिर्ज़ा कलीज बेग मकालत हिकमत तर्जुमो करे पेश कयो। उन जो असल लेखक केर हो। लॉर्ड बेकन्स। इन ते भी मिर्ज़ा इन किताब जी जेका है मूँ डिटेल से वीडियो ठाही हुई। ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि। जुमन चारण कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरी हासिल कई ही। मदा जे करे। नूर जुणिजे जो किताब मज़हब वैशी नाविल ते लिखियल है। शायरी जी सिन्फ़ टिप्पो जो तैलुक़ कहिड़ी ॿोली सां आहे। पिश्तो सां आहे। शाह लतीफ़ कहिड़ा सुर किथे चया आहिनि। उनजो ज़िक्र किताब लतीफ़ी में आहे। शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेरियल आहे। तिमराई फ़क़ीरनि जो सहेरियल आहे। सचल सरमस्त जे मसनविन जो तइदाद कुल 10 है। ख़लीफ़े नबी बख्श पंहिंजे सुर केॾारो में सिंध जे कहिड़े मशहूर जंग जो ज़िक्र कयो आहे। खेरड़ी जे जंग जो ज़िक्र कयो आहे। सिंधी फ़ारसी जी लुग़त जोहर लुग़ात आख़ुंद अब्दुर्रहीम जी लिखियल है। तहक़ीक़ी जनरल भेटाई सिंधी शोबो शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर कढंदो आहे। जीतामरी जी डायरी डॉक्टर सरला देवी जी लिखियल है। लोक अदब मुताबिक़ लफ़्ज़ हुनर जी माना है कारीगरी। सिराज साहिब मुताबिक़ सिंधी ॿोली में हरफ़िलत जा 11 क़िस्म आहिनि। 40 अखरनि ते मुश्तमिल सिंधी सूरत ख़ती जंहिंखे ख्वाजिकी सिंधी भी चयो वञे थो। इन जो वास्तो सुमरा दौर सां आहे। वणजारो सिंध जे कहिड़े ख़ते जो लोक गीत है। थरपारकर जो। GM सैद किताब साड़ जा सिंगार अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते मबनी है। अदबी ख़त। लफ़्ज़ मुनाकिब लफ़्ज़ जी माना छा है। लछण या नेकी। सचल सरमस्त मसनविन में पंहिंजे लाइ कहिड़ो तख़लु इस्तेमालु कयो आहे। खुदाई कयो आहे ऐं आशिकार लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। सचल सरमस्त सिर्फ़ु जेके हिन जूं फ़ारसी जूं मसनवियूं लिखियल आहिनि उन्हनि में। शाह लतीफ़ अबड़े अगाम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। सुर बिलाल में कयो आहे। लोक अदब में ॾोर जा घणा क़िस्म आहिनि। लोक अदब में ॾोर जा 5 क़िस्म आहिनि। सिंधी ग्रामर मुताबिक़ ॾोहीड़ा ॾींहड़ा ॻाल्हिड़ियूं ओरड़ा ये इसम तस्गीर आहिनि जेके नंढड़ा ई ॾेखारीनि था।
किताब सिंधी ॿोलीअ जो गुण बुनियाद डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो लिखियलु आहे। इश्किया किसो लाखो फुलाणे ऐं महराणी जो ज़िक्र समंदौर सां आहे। सिंधी अदब में महबत जेको किताबु आहे उहो डॉक्टर गफ़ूर जो लिखियलु आहे। रसूल बश्क तरक़ी पसंदीअ जे बचा लाइ में कहिड़ो तनक़ीदी किताबु लिखियो? अंधा ऊंधा बीज लिखियो।